कैसे आया? सुबह इधर टैंकर फंसा है तो 4-5 हजार रुपया तो वो ट्रैक्टर वाला लेके गया। उसने बेचारे ने क्या बचाया पानी से? वो पानी बेचने के लिए इधर आया, वो पैसा उधर ट्रैक्टर वाले को दे के चला गया। खुद हमारे सिगा सिंध काज न्यूज़ कराची में रिपोर्ट कर रहे असांजो नुमाइंदो मोहम्मद अली शेख कोरंगी में बिलाल कॉलोनी के मेन रोड बिलाल चौरंगी का मुर्तज़ा चौक ताईं रोड की हालत ख़राब थी वई। शहरीन के अचण वञण में सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻो। इलाके जे रहवासियुनि मुमताज़ अब्बासी नज़ीर पवरन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोड जी हालत केतिरनि ई सालनि खां ख़राब आहे। आयल पैसा तक जा नुमाइंदा हड़प करे वञनि था ऐं हिते का बि सहूलियत न आहे। रोड ते गंदो पाणी ऐं गंदगी जा ढेर लॻल आहिनि जंहिं सबबि बीमारियूं मुंहुं कढी रहियूं आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त हिन रोड जी मरम्मत लाइ आयल पैसा हड़प कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रोड जो जल्द खां जल्द मरम्मती कमु करायो वञे।